ध्रुव, ये चाल असां सां केर पियो खेॾे ऐं मीर जा कन केर पियो भरे? का ॻाल्हि सम्झ में नथी अचे यार। मीर असां सां कहिड़ी चाल थो खेॾे? मीर असांजे खिलाफ़ छा थो करे? मीर जा कंहिं कन भरिया आहिनि इहा जल्द ख़बर पइजी वेंदी, पर नवाब खान असां सां सचो न आहे। ध्रुव, तुंहिंजे चवण जो मक़सदु त मीर सां गॾु हिन चाल में नवाब बि शामिल आहे। खणिजे शामिल न हुजे, पर नवाब खान जी सच्चाई ॾेखारे हा न त पुलिस खे पले सघे पियो। सूबेदार इकबाल नवाब जो ख़ासि माण्हू आहे यार, उनखे एतिरो बि न रोके जो तुंहिंजो निकाह थी वञे। तूं सही थो चवंदो इहो उन वक़्तु मूं बि ॾिठो। नवाब खान सूबेदार जे मथां ॿाना बि ज़ोर कोन रखियो। जेकॾहिं थोरो बि ज़ोर रखेस हा यार मुंहिंजो निकाह थी वञे। मूंसां सूबेदार त सबुर करे हा, पर नवाब खान न पियो चाहे त तुंहिंजो इन छोकिरी सां निकाह थिए हा। जेकॾहिं हिन केस मां असांखे आज़ादु थियणो आहे त पोइ पाण खे असुल कातिल जी जांच करणी पवंदी ऐं उन खिलाफ़ पाण खे पका सबूत गॾु करणा पवंदा। पर उनजे जे लाइ पाण खे हितां आज़ादु थियणु लाज़मी आहे। खून जो केस आहे मूंसां, एतिरो जल्दी असां ॿाहिरि निकिरण वारा न आहियूं। ॿाहिरि असांजो को बि हमदर्द कोन्हे मूंसां जो असुल कातिलनि ते पहुचे। ऐं मीर त असांखे दुश्मन थो सम्झे। ॿिए हंधि हो जांच कंदो ई कोन। सुभाणे नवाब खान सां मुलाक़ात थिए, उनजे ॻाल्हाइण खां पोइ उनजी नीयत जी ख़बर पवंदी। असांखे आज़ादु ॾिसण थो चाहे या असांजी गिरफ़्तारीअ में हो ख़ुशि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।